केटी में हिकिड़ो हिन कहर जी गर्मी में कुकड़नि जो महल लॻे थो जेको टंडो गुलामली थाणे जी बिल्कुलु हद में लॻे थो। हीअ तव्हांखे ॾेखारियूं त हीअ टंडो गुलामली शहर खां रोड अचे थो ऐं हिन जी लोकेशन तव्हांखे ॾेखारियूं। हीअ जेको रोड आहे इहो मातली खां अचे थो, इहो सिधो टंडो गुलामली अचे थो। ऐं तव्हांखे इहो पोयां ॾेखारियूं, हीअ जेको पोयां व्यू आहे रोड जो, इहो केटी जेको आहे जिते कुकड़नि जो महल लॻे थो ऐं इन कुकड़नि वारे महल वारी जॻह ते उते हलूं था। हीअ उहो रस्तो आहे जेको माना अड़ांगो हिन पासे ॾिसो ॾाढो ॾुखियो रस्तो आहे, मोटरसाइकिल जो मस गस आहे हिते कुकड़नि जो महल लॻे थो। ऐं हीअ केटी निज़ामानी आहे, मातली तालुके जो ॻोठु आहे। अफ़सोस सां कानून जा इदारा ख़ामोश आहिनि। हीअ उहो रस्तो पियो वञे जिते कुकड़नि जो महल लॻे थो। हिन जो बिल्कुलु तव्हांखे हीअ पासो जेको ॾेखारियो थो हिते हीअ कुकड़नि जो महल लॻे थो ऐं हेॾे कहर जी गर्मी में ताप कयो थो वञे पखियुनि सां। बिल्कुलु टंडे गुलामली थाणे जे बिल्कुलु 1-1.5 किलोमीटर जे फ़ासिले ते इहो महल लॻे थो ऐं कुकड़नि जो महल ऐं हेड़ी कहर जी गर्मी असीं उते पहुतासीं। हिते अचूं पिया, झंग जे अंदरि बिल्कुलु लॻाए पियो वञे ऐं वॾी सिक्योरिटी सां लॻाए पियो वञे। हिते अंदरि कंहिंखे इजाज़त ई न आहे त हीअ कुकड़नि जो महल लॻे पियो ऐं अंदरि जेको सो केरु वीडियो भरे ऐं अंदरि हिन जी लोकेशन चेक करे। DIG हैदराबाद में ख़ुसूसी नोटिस वठनि त हीअ जेको कहर जी गर्मी में टंडो गुलामली थाणे जे बिल्कुलु 1.5 किलोमीटर अॻियां हीअ केटी ॻोठु आहे, उन में हीअ जेको पाप थिए पियो कुकड़नि जो, इहो फौरी तौरु बंदि कराए जीअं हीअ जेका कुकड़नि जी नसल कशी आहे इहा बंदि थियणु घुरिजे। कैमरा टीम सां गॾु हसन पवार।